अम्मी आशा सईद सिद्दीका तय्यबा ताहिरा मुतहरा मरियम इस्लाम अफीफ इस्लाम मदीने जे मील जी राणी आ सैयदना अबू बकर सिद्दीक जी न्याणी आ असा मोमिन जी अम्मा फरमाती माने अखियुनि सां जिब्रील खे ॾिठो फरमाती माने अखियुनि सां जिब्रील खे ॾिठो शान वारो हिन महीने में उन अम्मा जी वफ़ात 17 रमजान मुबारक ते अम्मा आशा जी वफ़ात 10 रमजान मुबारक ते अम्मा खदीजतुल कुबरा जी वफ़ात 21 रमजान मुबारक ते मुझे मुर्शिद अली जी शहादत रमजान में बदर जी लड़ाई लगी रमजान में मक्को पाक फतह थियो रमजान सजो बरकत ही बरकत हता के मोजो दिल पर नबी मोजो सोनो नबी पांजी रानी आशा सिद्दीका जे बिस्तरे ते होयो रब फरमायो जिब्रील जी रब्बे जलील या बीबी वडे शान वारिया मान वारिया या बीबी मुझे महबूब के डाडी प्यारिया या बीबी पाका सब नबी जू बीबियों पाक नबी जे चादर में करवारियों पाक ये वधीक प्यारिया मोहम्मद इन आशा सहन जे बिस्तरे ते आत मोहम्मद के कुरान उन आशा जे बिस्तरे ते बुझाए दोस्तों कुरान रमजान में नाज़िल जो आता जे करे कुरान जो जिक्र कुरान जो नुज़ूल रमजान में अल कुरान फिल रमजान वल रमजान फिल कुरान फरमाए रमजान जो नुज़ूल कुरान में या रमजान जो रोज़न जो जिक्र वरी कुरान में रमजान में कुरान नाज़िल शान ईमान वारो बरकत वारो महीनो तव रमजान नीयू कला कलाक मिनट मिनट सेकंड रहमत का खाली न पैकेज जो महीनो फरमाइंदा इज़ा दखल रमजान फुतिहत अबवाबुस समाए व फुतिहत अबवाबुल जन्नह व खुलिकत अबवाबु जहन्नम व सुलसिलतिश शयातीन फरमाए जॾहिं रमज़ान जी बरी रात ईंदी आहे अल्लाह आसमान जा दरवाजा खोलाए छॾींदो जन्नत जा दरवाजा खुली वेंदनि जहन्नम जा दरवाजा बंदि थी वेंदनि मलाइक शैताननि खे ॿधी करे समुंड जे ॿेट में ॿधी ईंदनि जन्नत में हवा घुलंदी आहे हवा हुन जो टकराव जन्नत जे वणनि सां वञी करे थींदो अजीब क़िस्म जो आवाज़ निकिरंदो जन्नत जे हूरों जे कन ते वञी पवंदो जन्नत जूं हूरों मलाइकनि खां पुछंदियूं मलाइक छा जी रात चवंदा रमज़ान मुबारक जी रात अॼु अल्लाह मोहम्मद जे उम्मत लाइ आसमान जा दरवाजा खोलाए छॾिया जन्नत जा दरवाजा खोलाए छॾिया जहन्नम जा दरवाजा बंदि कराए छॾिया सॼो महीनो रहमत जो ॾींहुं वसंदो मोहम्मद जे उम्मत शैतान भी बंद थी वियो और नबी जे उम्मत के कोई भुलाइण वारो कोने को अल्लाह ईमान में अंदर बंदन न जिन्न जो आवाज ॿुधो न इंसान जो आवाज ॿुधो न समूमी रालिया जो गानो ॿुधो न जलाल चांदे जो उनके आवाज आयो बंदन की मन में फरमाइंदा मक़सूरात खीमन में बंद पूछा जो चवने आए कोई जो रमजान जी इज्जत करे आए कोई मोहम्मद जे उम्मत मां रमजान जा रोजा रखे आए को आई जेको रमजान में पंहिंजे रब मौला करीम खे परजाए जिक्र करे नफल पढ़े इस्तिगफार करे पंहिंजे रब करीम जी इबादत करे आए कोई जेके रमजान जा रोजा रखे आए कोई असां सां पगड़ी करण वारो पगड़ी
करे आए कोई असा सा शादी करने वालो असा सा शादी करे अल्लाह अल्लाह चवंदियो मुंहिंजा मौला उहे घोट साले जल्दी मोकिल जेके तुझे रमजान जी इज्जत कनि रमजान जो कदर कनि रमजान में रोजा रखनि जल्दी असांजे घोट मोकिल मुझे से फरमा जेको रमजान जी इज्जत कंदो रब तबारक व तआला उनके जन्नत ॾींदो पर जन्नत में वॾा मज़ा जन्नत में अल्लाह बाहकर हूर जो भी घोट करे छॾींदुसि समझो था जन्नत जूं हूरा खपनि कोराड़ा तो चवनि ई नथा छोरा मिली थोरो हा कनि जन्नत जी हूर हिते फेसबुक ते रुगो इंडिया जी छोरी था ॾिसो वाह जी असांजी आहे छा या जेका फेसबुक ते आई आहे इज़त वारी थोरी आहे हुजूर फरमायो वली इज़त वारी माई वा जो घर जे चौथी वारी अंदर वेठी हुजे वाणे जूं गऊं घुमंदियूं थियूं वतन कमर में ईअं न हुजे गौसाले जूं गऊं चौथी वारी जे अंदर घर जे अंदर वेठी आ मुड़स जे लाइ भई हारो सिंगारो करे सुर्खी मुड़स लाइ कंजल मुड़स जे लाइ कपड़ा मुड़स जे लाइ मुंहिंजो मुड़स मूंखे राज़ी ॾिसे राज़ी जे ठकल पंहिंजी इज़त ऐं अज़मत जी हिफ़ाज़त कई वेठी आ बचड़नि जी बि तरबियत करे गैरत असमत जी इज़त छो त असमत आहे ई मुड़स जे पान फरमायूं मुड़स आयो मुड़स जी ख़िदमत कई राज़ी थी पयुसि मुड़स जी इज़त कई मुड़स जो अदब कई पान फरमायूं नबी साईं जी ताबेदारी कई रब सां कई शरीक न कई शिरक भी न कई ज़िना भी न कई चोरी भी न कई कुरान वायदो वरतो मुंहिंजा महबूब ओ मुंहिंजा दिलबर ओ मुंहिंजा हबीब करीम अचनी तूं ईमान आणण जे लाइ तुंहिंजे हथ ते बैयत करण जे लाइ अॻ में वायदो वठनि पोइ बैयत क़बूल करे बोल कुरान सिपारो 28 सूरत मुमतहिन जो आखिरी आयतों रब तो फरमाए या अय्युहन नबी इज़ा जाअकल मुमिनात युबायिअनका अला अल्ला युशरिकन बिल्लाहि शैया वला यसरिकन वला यज़नीन वला यक़तुलन औलादहुन वला यअतीन बिबुहतानि यफ्तरीनहु बैन अयदीहिन व अर्जुलिहिन वला यअसीनक फी मअरूफ फबायिअहुन वस्तगफिर लहुन अल्लाह इन्नल्लाह गफूरुर रहीम मादे जे खुश्की जे करे रोज़ात के वात में जेका सॼे ॾींहं जे बुख काटण जे करे थोड़ी बूई महसूस थींदी आहे फरमाई त ज़ैतून जो टुकड़ो न पंहिंजे वात में विधो थोड़ी महसूस कयई अल्लाह फरमायो सोना न रोज़ेदार जे वात जी जेका बू या पाण के बू थी महसूस थे पर मां अल्लाह वटि मुश्कई अंबर का वधीक खुशबू पई रोज़ेदार जे वात जी बू अल्लाह वटि